के सचल गोठ में प्रोग्राम हो लतीफ़ खेमटियो जो प्रोग्राम संदस जो पुट जुनेद खेमटियो गोठ। पहिरीं ॻाल्हि त मूंखे हिननि तमामु हिकिड़े फ़रेब सां घुरायो, उन खां पोइ मूंखे घुराए उते सॼी राति विहारे मूंखे 1 बजे ताईं उन खां पोइ टाइम मूंखे जेको आहे ॾिनो अथनि। मां हिननि खे लगातार मिनथू कंदो रहियुसि त बाबा मूंखे जेको आहे सो तव्हां छॾियो त मां वञा, पर हिननि न छॾियो। उन खां पोइ महफ़िल हिननि मूंखे कराई तक़रीबन 1:15 बजे हिननि महफ़िल कराई, 1:15 महफ़िल कराई। मूं महफ़िल कई, हिननि चयो तव्हां असांखे 5 कलाम ॿुधाए ॾियो। उन 5 कलामनि जी जाइ ते 8 थी विया, 8 जी जाइ ते 10 थी विया। मूं हिनखे मिनथू कंदो रहियुसि त बाबा मूंखे जेको आहे सो इजाज़त ॾियो त मां वञा। बहरहाल सो हिननि हिकिड़ी बि न ॿुधी। उन खां पोइ जॾहिं मूं लाॾो पढ़ियो ऐं मां हिनखे चयो त मुंहिंजो हाणे मूंखे इजाज़त आहे, मां वञा, मूंखे परे पंध आहे, मूंखे वञिणो आहे, मुंहिंजे घर में भत आहे, शादी आहे, मूंखे वञिणो आहे, पर हिन न ॿुधी। उन खां पोइ हिन जा माण्हू फायर कंदा रहिया त मां हिनखे चयुमि त बाबा फायर न कयो, असीं सूफ़ी आहियूं, फ़क़ीर आहियूं, अमन जा जेको आहे सफ़ीर आहियूं ऐं अमन जी प्रचार कयूं था, फ़क़ीरी रंग आहे असां वटि ऐं अमन जा सफ़ीर आहियूं, हक़ सच जी ॿोली था पढ़ूं। हिन में को फायर जी गुंजाइश न आहे, शराब जी गुंजाइश न आहे। पोइ बि हे न मुड़िया ऐं जेको आहे फायर कयूं। जीअं मां जमालो पढ़ी ऐं सिंध जो कलाम पढ़ी मां लथुसि, हिननि सिधा फायर करणु मूं ते शुरू कया, जंहिंमें जेको आहे सो मुंहिंजा साथी, मुंहिंजा हमराह ज़ख़्मी थी पिया। हिकिड़े मुंहिंजे हमराह खे जेको आहे सो टंग में गोली लॻी आहे, उन खां पोइ वरी बांह में गोली लॻी आहे। उन खां पोइ हिननि जूं हकलूं त ॻाह तोखे ॻाइणो पवंदो, तूं कीअं न ॻाईंदे। असां ज़ोरी पंहिंजी जान बचाए जेको आहे सो निकितासूं, आयासूं डायो में। उते मां पंहिंजे हमराहनि खे जेको आहे सो फर्स्ट डे कराई, ट्रीटमेंट कराई। उन खां पोइ मूंखे को होश कोन हो, का सम्झ कान आई जो आउं ओॾी महिल लाइव अची सघां। जेसि ताईं मां पंहिंजे हमराह खे खणी कंहिं जाइ ते पहुचायो आहे, हुनखे कंहिं जाइ ते वञी जेको आहे सो कंहिं सुठे ट्रीटमेंट ॾियाराई आहे। उन खां पोइ आउं हिन महिल लाइव आयो आहियां। त मां सॼी सिंध खे गुज़ारिश थो कयां त आउं डायो हॉस्पिटल में आहियां ऐं जेको आहे सो सॼी सिंध हिन महिल हिते अचे। महिरबानी, हक़